6 ॾींहं अॻु नसीराबाद भरिसां अणॼातल हथियार हथां क़तल थियल नौजवान अरसलान अबड़ो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि सिंध अबड़ा यूथ विंग ऐं अबड़ा वेलफेयर एसोसिएशन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मंज़ूर महसर। जी मंज़ूर। 4 ॾींहं अॻु नसीराबाद भरिसां जानी बंद वारे इलाइक़े में नामालूम हथियार बंदनि पारां मासूम शागिर्द अरसलान अबड़ो जा कातिल हिन वक़्त ताईं ज़ाहिर न थी सघिया आहिनि। न ई पुलिस नसीराबाद कातिलनि खे गिरफ़्तार करण में का कामयाब रही आहे। कातिलनि जे गिरफ़्तार न थियण सबबि मामिलो हिन वक़्त ताईं पुरस्कार बनियल आहे। मक़तूल शागिर्द जे वारसनि मेहड़ पहुची एहतजाज कयो आहे। असीं हिन एहतजाज कंदड़ हुननि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हू छा था चवनि। त उन जेको कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, माण्हुनि खां अपील था कयूं, SHO खां अपील था कयूं, जेका बि SSP आहिनि ख़बर जेको आहे आहिनि उन्हनि खां अपील था कयूं त उन्हनि जे कातिलनि खे जल्दी जल्दी गिरफ़्तार कयो वञे ऐं उन खून सां हक़ कयो वञे। हींअर ताईं शहीद जा कातिल जेके आहिनि सरेआम घुमंदा था वतन, हींअर ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। असां SHO नसीराबाद ASP कंवर शहदाद कोट खे इहा अपील था कयूं त असुल जेके कातिल आहिनि जेके घुमनि था पिया हींअर ताईं उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्त में आणे उन्हनि खे कैफ़े किरदार ताईं पुॼायो त जीअं की माउ जी जेका हंज ख़ाली थी आहे, जीअं मासूम बचड़े जो जेको आहे सो वालिद शफ़क़त जो हथु हटी वियो आहे त उनखे इंसाफ़ मिली सघे। उनजे वालिद साहब जेको कमाईंदड़ पुटु हुयो, शागिर्द हो, पढ़ंदो हुयो, मासूम हुयो, उनखे जेको आहे सो सुकून मिले। 27 तारीख़ ते असांखे बाबा ॾे कॉल आई जॾहिं ख़बर पई त तुंहिंजे पुट खे गोलियूं हणी, नामालूम अफ़राद गोलियूं हणी हलिया विया आहिनि, त वरी 10 मिंटनि खां पोइ ख़बर पई त बाबा तुंहिंजो पुटु शहीद थी वियो। शहीद थियण खां पोइ असां काफ़ी जांच जूच कई आहे, अमल बि कार्रवायूं हलनि पियूं, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे असुल कातिल अञा ताईं आज़ादु घुमंदा पिया वतन पिया। असांजो मुतालबो इहो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान जा, वज़ीर आला सिंध जा, चीफ जस्टिस सां, DIG सिंध जा, SP कंवर सां, SHO नसीराबाद सां, उन्हनि सां इहो ई मुतालबो आहे शहीद अरसलान जे खून सां इंसाफ़ करायो वञे, उनखे इंसाफ़ ॾियो वञे, उन जे कातिलनि खे फिर फोर गिरफ़्तार करे उन्हनि खे कैफ़े किरदार ताईं पुॼायो वञे। अरसलान अबड़ो जे भाइरनि ऐं वारसनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त 5 ॾींहंनि खां मामिलो पुरस्कार बनियल आहे। नसीराबाद पुलिस मक़तूल जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम वई आहे। हिननि मुतालबो कयो आहे त बेगुनाह क़तल थियल शागिर्द जा कातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।